उधर यहाँ महीनों पेरो सिंगापुर गया है गुरु पाल सिंह सतरी इकड़े गुरुद्वारे में हाजिरी सतरी लगातार चेक बजे कीर्तन क्यों से मानव समझ में चुन्या कि रोज चंदा का कीर्तन उधर जो मानव मट जन प्यार के माल कोई के माल ना चल दिसों प्यार अक्षर में चलन का मानव पर जे आओ सतरी कीर्तन क्यों वो जिथे आखिर में कुर्सी लगल हो हजूर साहब जी आखिरी में उते 8 ॾींहं चाइनीज़ वेही करे कीर्तन समाप्ति थींदो कोई भी अधु मुनो कलाक वेठा रहंदा कोई वेंदा हुआ घर चाइनीज़ जां रोज ॾिसां 8 ॾींहं साॻई माण्हू कुर्सियुनि ते वेठा कीर्तन बि ॿुधनि समाप्ति थिए अधु मुनो घंटो वेही करे पोइ वञनि घर मुझे आखिरी गुरुद्वारे में जैसा ट्रांसलेटर भी गढ़ आओ खड़ी बनी करे उन्हें कुर्सी दे के उन्हें अच्छे तो पूछा इनको तभी तो जो बैठा तो लगातार चला कोई कारण बनी करे जी बैठ तो 56 में कुछ पढ़ना पड़ा ये कारण थोड़ा आगे क्यों तो थोड़ी बोली चेंज पर मूल मंत्र पढ़न पिया एक ओंकार मतलब पंहिंजी चाइनीज़ मतलब ज़बान का हिरल एक ओंकार वो नाम होसी भी सच नहीं चाहो ॿुधो न चैनन जे मुंह दिल की खुश थी कि गुरु साहिब जी बाणी चाइनीज़ में ॻाईंदा पिया ॿी ॿोली वारा दिल क्या खुश थी रियाओ ट्रांसलेटर के चयो कि मजेगा तो कुछ सही की बाणी पढ़न छुटा इधर बुद्धिस्ट चाइनीज सब उधर के मनी इधर बुद्ध धर्म जा वास्तव बाणी छुटा पढ़न इन्होंने कुछ ट्रांसलेटर के चयो ने खणी पूछी दिनो भाई साहब पूछी ना इतनी बाणी छुटा पढ़ तो जवाब दिनो छो ई बाणी असा की नहीं असि नथा पढ़ी सघूं पढ़ी सघो था पर कोई कारण है न जो पढ़ण की शुरू कई की शुरुआत की हाणे चाइनीज़ से कोड़ा लफ्ज़ ॿुधाया मूंखे जो असी रोड ठाहिण जा इंजीनियर आहियूं ठेकेदार आहियूं कमु कंदा आहियूं चयासीं त ठीको त खयोंसीं हिते सिंगापुर में रोड ठाहिण जो जिनको ज़मीना वठणियो वो ज़मीना ॾियनि कोन पिया या कोई दे उधर खातन जा मसला साइना थियनि न पियूं ते कंदे कंदे असांजा 6 महीना गुज़री विया सिंगापुर नुक़सान के डे बाय डे कम न थिए पियो त्या करे असीं सोचियोसीं कि तो कैंसिल करूं कि जेके ठीका खया असीं ख़तमु करूं हेॾो माण्हू घणा ज़मीन ॾियनि न पिया सिंध में और खातन जो देकर देने पे आधा खातन जो काम न पियो थे साइना कोई पाए न दे पाए जैसा जे जिथे कैंप लगे जिथे रहंदा हुआसीं उते असीं जिते 2-3 ॼणा रोज ॾिसंदा हुआसीं हिकु ॿ मोना मतलब ॾाढी न हुई हुननि खे हिकिड़े सरदार खे असीं ॾिसंदा हुआसीं 3-4 ॼणा अमृत वेले उथी करे कुझु पढ़ंदा हुआ अमृत वेले उथी जैसे ही उन्होंने पूछी कि छा पढ़ंदा उन्होंने ॿुधायो असीं गुरु जो कलाम बाणी आहे वो पढ़ंदा चाइनीज़ ॿुधायो भाई साहब के गुरुपाल सिंह जे भगवान जाने तो भगवान गवाए निगाह जो जैसी उन्हीं दी ते जे पूरा जेके ॼणा आयासीं 8 ॼणा सब उन्हनि खे चयोसीं असांखे वठी लो पंहिंजे गुरु दरबार जी वची आयो तो ने वक्त में हले कीर्तन ॿुधो से वरी जे समाप्ति को मूल मंत्र जो पाठ थियो वरी सिमरन थियो अरदास थी विजय साहिबन जो हुक्मनामो भी थियो जे वो ॾींहुं हो चवणे ॾींहुं ते जॾहिं असां वियासीं दफ़्तर में जेको कमु 6-8 महीननि खां न पियो थिए गुरुद्वारे थी वञण खां पोइ उते जी पोता में कमु अॻ में छो पियो चाइनीज़ ॿुधायो कमु अॻ में छो पियो
जो मुझे लगे कोई इत्तेफाक कोई अचानक कोई थी वियो इत्तेफाक जे चलो एकड़े खाते जो थो जस सुभाणे वरी आया सुभाणे ने जी वरी तू ची करे वरी का दफ्तर में बेन खाते में वरी कम थियो पियो असी जो सिर्फ बचण सां ई केॾा कम थियनि था पिया असी जे पंहिंजी ट्रांसलेट कराए चाइनीज़ ॿोली में मूल मंत्र लिखायोसीं ज्यां हफ़्तो यादि कयो जे तां कीर्तन समाप्त कंदा हुआसीं अधु मुनो घंटो इन मूल मंत्र जो पाठ कंदा सतगुरु जाने तो भगवान गवाए इन ॻाल्हि जो तो अधु मुनो घंटो नेम करे इन मूल मंत्र जो वेंदा कम पंहिंजे पाण पहिरियां छा पिया आहिनि असीं बाद में पहुचंदा पहिरियों कम थिया पिया हूंदा जेनी कलाम में लाइ कहिड़ी ताक़त आहे अधु पढ़ूं त अधु मुनो कलाक दा सॼे ॾींहं जा कम थी वञनि था सॼे ॾींहं में पंहिंजे पाण पहुचूं बाद में था कम पहिरियों थी वञनि था बख़्शिश गुरबाणी जी हिकिड़ो इतिहास त ईअं थी थो की हिंदुस्तान और पाकिस्तान में हिकिड़ो ई हो इतिहास में त इहो ई लिखियलु आहे सिंध वारी साइड और पाकिस्तान जो पंजाब इते पंहिंजा हिंदू सनातनी और सिख एॾा मतलब घणी तादाद में रहंदा पंजाब में पाकिस्तान में बाबा आनंद सिंह महाराज वॾा हिकिड़ा महापुरुष पतो की शहर में पंजाब में तो हिकिड़ो वॾो कच्छ कयो गुरसंगत जो कीर्तन करायो होको त ॾिनो पूरो पंजाब कच्छो थी वियो 30-35,000 माण्हू गॾु थी विया कीर्तन बि हले पियो लांगरी अची करे वेठी रही जी बाबा आनंद सिंह महाराज जी सही तां कीर्तन में जुड़िया वेठा आहियो असीं लंगर जो बंदोबस्त 5,000 माण्हू जो कयोसीं राशन अची करे ही संगत एॾी अची वई आहे 30-35,000 ही लंगर कीअं पूरो थींदो कीअं माण्हुनि खे खाराईंदासीं माण्हू त नाराज़ थी विया एक दफ़ो चई बाबा आनंद सिंह महाराज जवाब में वरी चई साईं कोई हल ॿुधायो कुझु त कढो ऐं संगत खे जवाब ॾियो लंगर खोले बाबा आनंद सिंह महाराज चवण लॻा लंगर पियो किथे आहे साईं उहो खेमा लॻाए करे उते रखियो आहे भला पियो कंहिंमें आहे चई देग और टपन में वरी पुछो हलाए केरु थो पंहिंजी संगत जा माण्हू 8-10 ॼणा उहे हलाइनि था पिया लेडीज में अलग माताऊं हलाइनि थियूं संगत में छोकिरा हलाइनि था पंहिंजी संगत जा बाबा आनंद सिंह वरी पुछो लंगर पकड़ी खुटंदो हा साईं खुटी पवंदो 5,000 करे 30,000 माण्हू करे खुटी पवंदो बाबा आनंद सिंह महाराज जो हिकिड़ो कमु कर संगत में ॾिस जंहिंखे बाणी पढ़ण अचे थी 3 ॼणा हिते अची वञो जिथे लंगर पियो आहे टप पिया आहिनि रोटी पई आहे जंहिंमें उते वञी करे इन्हनि खे जो जपजी साहिब अखंड शुरू कर हिकिड़ी जपजी साहिब पूरी थिए वरी ॿी पढ़ो ॿी पूरी थिए टी पढ़ो टी पूरी थिए चौथी पढ़ो जेतिरे तक लंगर हले थो जपजी साहिब बंदि न कयो चई ठीकु आहे वरी चई जेके लंगर हलाइनि था पिया उन्हनि खे चओ कि लंगर बरताइण समय संगत खे ॾींदे समय ॿ पंथ पढ़ो तिचर मूल न ॾींदो जिचर आप कृपाल शब्द अखुद बाबा नानका खाए खर्च धन माल ये शब्द जो अर्थ है जैसे सतगुरु कृपा करे तो गुरु जी मैन पवे जिथे भी तो करेगी खोट अचनी पड़े खोट नथी उते खुटल भंडारा भी अखुद भंडारा थी वञंदा जिते गुरु साहिब जी मैन पवे जो ठीक है नहीं हम कह तो 3 ॼणा बची वियो जपजी साहिब शुरू करे ॾिनो हिकिड़ी पूरी ते ॿी पढ़नि ॿी पूरी ते टी पढ़नि सेवादार खे चई बाबा जो हुकुम जो आहे बाणी पढ़ी करे लंगर हलायो बाणी पढ़ंदे थको सिमरन शुरू करे ॾे बंदि न कर हाणे हिननि शुरू जे कयो संगत लंगर खाईंदी वञे हुयो त 5,000 माण्हुनि जो 30-35,000 माण्हू लंगर खाई विया अञा बि 500 माण्हुनि जो बची वियो अञा बि बरकत पइजी वई लांगरी अची करे ॿुधायो महाराज साईं लंगर सभई खाई विया अञा बि लॻे थो 500-600 माण्हुनि जो बची विया लंगर
बाबा नंद सिंह महाराज ने बुलंद जयकारो छड़े करे चयो ही बख्शिश बाणी दिया, ये बख्शिश जपजी साहब दिया, ये बख्शिश गुरु नानक दिया। जिथे बाणी हले दी उते खुटल भंडारा भी भंडारा भरपूर थी वेंदा भरजी वेंदा जिथे बाणी हले दी। गुरु नंद सिंह महाराज ने जय घर में धन की कमी आ या खाते पीते की कमी आ या सेहत में कोई माण्हू पुछे पहला अने घर में अखंड बाणी हिलायो, अखंड जाप हलायो। असी गुरु नानक जी सौगात सां गुरु नानक के हाथ नादित करे चवंदा अने घर में करे भी धन जा भंडार फटवा कोन। सत श्री अकाल। गुरु साहब जी बख्शिश आ गुरबाणी जी सतगुरु रहमत करे अरे पूरे परिवार जी खुशी जो दियाड़ा विदाले खुशी जो दिया और कीर्तन कराए संगत सच्ची कराए ये बड़ी बख्शिश परिवार दे लाए की बार दे लाए तरह करे ये हुक्म थिया सिंधी शब्द ये पढ़ाई करे कोई कविता अंग्रेजी पढ़ाओ।